अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअह नूरुहुम यस्आ बैन अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलून रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 28 सिपारे सूरत तहरीम जी हिकिड़ी आयत वंहिंजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो आहे। तौबा जी माना आहे तलाफ़ी माफ़ात। इंसान जेके ग़लतियूं करे गुनाह करे उन्हनि खां शर्मिसार थी करे रब जे दर ते अचे ऐं इक़रार करे या अल्लाह मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां ऐं वाइदो करे त आइंदा गुनाह न कंदुसि। पहिरें नंबर ते एतिराफ़े जुर्म माना ॾोह मञे। ॾोह मञण बि बहादुरी आहे। ये जेके चोर पुलिस जे 7 पुत्रनि ते पुलिस नक में नकेली विझंदी अथनि, ऊंधो टंगींदी अथनि, पोइ बि ॾोह न मञींदा। तव्हां सम्झंदा हूंदो ये बहादुर आहे। न बाबा या बुज़दिली आहे। बहादुर आहे जेको चवे त मां ॾोह मञियो आहे, जेका सज़ा ॾियो मां हाज़िर आहियां। असांजो बि केरु दुश्मन हूंदो आहे
पुठा जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पोइ चवंदा आहियूं बाबा ॾोह मञो त पोइ ॻाल्हियूं कयूं जेको ॾोह मञींदो ई कोन उन सां ॻाल्हियूं करियूं असांखे बि उहो माण्हू वणंदो जेको ॾोह मञे रब खे बि उहो बानो वणंदो आहे जेको ॾोह मञींदो आहे एतिराफ़ जुर्म हदीस में दे दो शाबुन आतिम मुसरिफुन अला नफ्से फरमायो बनी इसराइल में एक नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहन में गुजरी वई जिंदगी में हिकड़ी भी नेकी न कई एडा ॾोह कई गुनाह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़ेल बनी इसराइल तंग थी पिया शहर वारनि फ़ैसिलो कयो त हिनखे शहर मां कढोसि शहर निकाली ॾिनऊंसि जंगल में रहंदो हो फलम्मा हज़रतुल वफ़ात जॾहिं उनजे वफ़ात जो वक़्तु आयो फ़अौहा इला मूसा अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई मूसा जी मुझा मौला इन्न वलियम मिन औलियाई हज़रहुल मौत फलाणी जाइ ते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरियो थई मुझो हिकिड़ो यार फौत थी वियो आहे फ़ाज़ुर मूसा जल्दी करो ते पहुच वगस्सिल उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा वसल्लि अलैहि उन मुझे यार जी जनाजे जी नमाज भी तू पढ़ा वकुल्ल मन कसुर इस्यानु याजुर जनाज़तहु लअग़फिर लहुम पूरी बनी इसराइल कौम में ऐलान करता जेको भी गुनहगार मुझे ने दोस्त जे जनाजे में शरीक थी दो मां रब जनाजे पढ़ा वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि कॾहिं कॾहिं जनाजा भी अॻाऊं हूअं बि मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में शरीक थिए कोशिश कयो जनाज़े के कुल्लो भी ॾींदा कयो कब्रिस्तान ताईं जनाज़े सां गॾु हलो छो त अॼु इन जो वारो आहे सुभाणे असांजो वारो भी ईंदो ख़ुसूसन को नेक बानो को साले बानो को अल्लाह वारो वफ़ात करे वञे त उनजे जनाज़े में त ज़रूर शरीक थियो छो त के जनाज़ा अॻाऊंदा आहिनि जो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो हूअं हदीस में अचे थो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मय्यत जे लाइ दुआ था घुरनि अल्लाहुम्मा ग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना अल्लाहुम्मा मन अह्यैतहु मिन्ना फ़अह्यिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान फरमायो 40 मुसलमान जनाजे में मुसलमान मय्यत जे लाइ दुआ था घुरन अल्लाह ताला उन 40 जी दुआ के कबूल कंदे उन मय्यत जी बख्शिश जा फैसला फरमाए थो छॾे असां जो हाल या त 40 जेके पोयों बीठा न दुआ कंहिंखे बि नथी बाबा ये दुआऊं सिखो ये दुआऊं सिखो इतने मदरसे में सिखी न सघंदो तबली जमात में वञो घट में घट 4 महीना लगायो चिले मां बि मस सेठ थींदो 4 महीना लगाईंदो तॾहिं ये नमाज सेखारींदा तव्हांखे दुआऊं आलिम त कोन थींदो तबली जमात में पर इल्म हाणो थी
अगो तव्हां खे तैयार कंदा जो 4 महीने में तव्हां मुसल्ले ते भी इमामत कराए सघो। को मरी वेंदो तो जनाज़ो पढ़ाए सघो। दीन सिखो। मैंने धामे जी विसो ते मदरसे जो प्रोग्राम हुयो 2-2.5 जमायत हुई जलसे में। पोते शागिर्दन को सवाल जवाब पिया कर। जो पहिरों नंबर अचे उनके इनाम जे लाइ मूंखे पटको बदिराए विया रहियो। वरी पछाड़ीअ में मौली साहब चयो त बाबा जमायत को भी सवाल कंदासीं। जेके जलसो ॿुधण आया उन्हनि को भी सवाल कंदासीं। जेको पहिरों नंबर आयो उनखे इनाम ॾींदासीं। पोइ मौली साहब चयो त जमायत खां पहिरें नंबर ते सवाल ई आहे त वुज़ूअ जा फ़र्ज़ कहिड़ा ऐं केतिरा। 1500-2000 जमायती आहे। को भी जमायती सही जवाब न। को चए तो वुज़ू में 6 फ़र्ज़ आहिनि, को तो चवे 10, को चवे 12। हिकिड़ो जमायती हुयो उन चयोसीं वुज़ू में 4 फ़र्ज़ आहिनि। जवाब सही ॾिनई। इनाम पे वठण जो मां चयोमांसि ॿुधा उहे 4 फ़र्ज़ आहिनि कहिड़ा वुज़ू वारा। चईं हथ धोअण, गोरी करण, नक खे हिते भी जेकर मां इम्तिहान वठां के 2-3 पास थींदा वरी सब न पास थी। ही हाल आहे मुसलमाननि जो वुज़ूअ जा फ़र्ज़ नथा। वुज़ूअ में 4 फ़र्ज़ अथव ॿुधायां थो। छा यादि कंदो यादि करे छॾिजो। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाह। ओ ईमान वारो जॾहिं भी नमाज़ पढ़ण जो इरादो कयो त पहिरीं वुज़ू कयो। वुज़ूअ जो पहिरियों फ़र्ज़ अथव फ़ग़सिलू वुजूहकुम, पंहिंजो मुंहुं धो। मथे पेशानीअ खां वठी हेठि खाॾीअ ताईं वेकर में ॿिन्हिनि कननि जूं पापड़ियूं इहो फ़र्ज़ अथव। ॿिए नंबर ते फरमाई व अयदीकुम इलल मराफ़िक़, पंहिंजा 2 हथ ठूठिन ताईं धो। इहो भी फ़र्ज़ अथव। 2 हथ ठूठिन इहो भी फ़र्ज़ अथव। 3 नंबर ते फरमाई वमसहू बिरुऊसिकुम, पंहिंजे मथे जे चोथे हिस्से जी मसा कयो। इहा भी फ़र्ज़ अथव। सॼे मथे जी मसा या मुस्ताहब। बाक़ी चोथो हिस्सो माना 4 आङुरियुनि ताईं हेसि ताईं हथ मिलाए इहो फ़र्ज़। वारजुलकुम मिलल काबैन, चौथो वुज़ूअ जो फ़र्ज़ अथव त पंहिंजा 2 पेर भेॾनि ताईं धो। इहो भी फ़र्ज़ अथव। जेकर 4 फ़र्ज़नि मां हिकिड़ो फ़र्ज़ भी गुसी वियो त वुज़ू न थींदो। वुज़ू न थियो त नमाज़ कीअं थींदी। बाक़ी गोरियूं कराओ, नक खे पाणी ॾियणो, आङुरियूं कननि में विझण, या क्यारीअ खे जो हथ वणंदा आहियूं, ॾाढ़ी जो ख़िलाल, इहे सुन्नत आहिनि के मुस्ताहब। वुज़ूअ जा फ़र्ज़ सुन्नतूं मुस्ताहब। वुज़ूअ जा मकरूहात करण शयुनि सां वुज़ू भॼंदो आहे। नमाज़ जा फ़र्ज़, नमाज़ जा वाजिब, सुन्नतूं, अंदरियां फ़र्ज़, ॿाहिरियां फ़र्ज़। करण शयुनि जे करे नमाज़ फ़ासिद थींदी आहे, बातिल थींदी आहे। 2 लख मसइला आहिनि नमाज़ जा। हाणे हिते जेकर मां इम्तिहान वठां त पास थींदो था। ज़रूरत आहे दीन सिखण जी आहे न। एतिरो त सिखो जेके फ़र्ज़ शयूं आहिनि उहे त ॼाणो। सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह निकिरंदासीं। नमाज़ वारो माहौल बनायो। बच्चा नंढड़ा हुजनि उनखे मस्जिद में वठी अचो।
3 सालन जो 4 सालन जो बचड़ो थे तो उनके मस्जिद में वठी अचो माना एतिरो थे जो पेशाब अचेस तो खबर पेस बुधाए तो बाबा मुझे पेशाब आयो एतिरो 3 सालन जे ॿार खे खबर पइजी वेंदी आहे इनके मस्जिद में वठी अचो वुज़ू सेखारियोसि सुन्नत में पंहिंजे भरिसां बीहारियोसि उनखे ॿुधायोसि त फजर में 2 रकातूं सुन्नत आहिनि 2 रकातूं फर्ज़ आहे ज़ोहर में 4 रकातूं सुन्नत 4 रकातूं फर्ज़ 2 रकातूं सुन्नत इहो उनखे सेखारियोसि माना 3 सालन खां वठी 4 साल तरबियत जा हाणे जन वाला बच्चो 7 सालन जो थे मुझे नबी फरमायो मरूस बियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबआ तवाजा बच्चा जन 7 सालन जा थन त नमाज जो हुकुम कयो आगे नमाज जो हुकुम वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा जन तवाजो पुट 10 सालन जो थे त मार ॾेई करे नमाज पढ़ायोसि हाणे जेको 20 सालन जो 30 सालन जो 40 सालन जो पुट नमाज न पढ़े साईं जन बेवारा फरमाईंदा इनके चीचड़े में पीड़ियोसि बेनमाजी के घाणे में पीड़ियोसि इहा सज़ा थोरी अथसि मन क़बर ऐं क़यामत जी सज़ा खां बची वञे उहा सज़ा अञा घणी अथसि 12 सालन जो थे तो बिस्तरो जुदा कयोसि छा वाजरूहुम फिल मज़ाजिर उनजो बिस्तरो 12 सालन जो पुट थे पर उलमा तो फरमाइन था करीबुल बुलूग 8 साल 9 सालन जो यो करीबुल बुलूग 8-9 सालन जो पुट थे तांगे वो पंहिंजी अम्मा सां हिकड़ी खट ते न सुम्हे अम्मा सां गॾु न्याणिया 8 सालन जी 9 सालन जी करीबुल बुलूग हाणे उनखे पंहिंजे अब्बे सां हिकड़ी खट ते सुम्हण जी इजाज़त न आहे बिस्तरो जुदा कयोसि ॿाहिरि जवान थी वञनि ॿाहिरि सगा जवान थी वञनि अकेला हिकड़ी खट ते न सुम्हनि शरीयत मनो थी करे समझो था कि भाई भेण ॿई जवान आहिनि अकेला हिकड़े कमरे में भली खट हुनजी जुदा हुजे हिनजी जुदा हुजे अकेला हिकड़े कमरे में न सुम्हनि शरीयत में एडो एहतियात अबो अमान तो ठीक है एडो न्याणी सुती पई है एडो पुट सुतो पियो बाकी अकेला एक कमरे में न सगो बाप जी सगी भेण सां जवान थी वञनि अकेला हिकड़े कमरे में गॾो नथा रही सघनि त पोइ असांजी न्याणी जवान हिकड़ी गाड़ी में NGOs जे छोकरन सां को खैरपुर जो को सखर जो को दादू जो को पन्ने जो को घोटकी जो उन्हन सां हिकड़ी गाड़ी में औरत के सफर करण जी कई इजाजत ॾिनी आहे हिकड़ी ऑफिस में असांजी नौजवान न्याणी धारियल मर्दन सां उते वेठी आहे को पन्ने जो को घोटकी जो को माथेले जो या उनके कई इजाजत ॾिनी आहे या खिदमत न है या बेगरती आहे सही तो जवाब उलमा खां पुछी ॾिसो जेकर न्याणी करीबुल बुलूग 8-9 सालन जी न्याणी आहे पी की इजाजत ना है जो पंहिंजे न्याणीअ सां भाकुर पाए करे मिले पी के इजाजत ना है जो पंहिंजे न्याणीअ खे गल ते या चपन ते बोसो जे वध में वध पेशानी ते मथे ते न्याणीअ जे हथन के चुमी ॾेई सघे थो पी त पंहिंजा अॼु त सहुरा बि नुहरुनि खे बोसा पिया बाबा दीन सिखो असा मुसलमान हूं
आज़ाद ना आहियूं त जीअं वॻे ते पिया कयूं ठीक है नो भी न्याणी आहे पर इहा उनखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त नो खां ज़ोर ॾियाराए हालांकि न्याणी पंहिंजे पीउ जी ख़िदमत करे सघे थी पर गोॾनि खां मथे न्याणीअ खे बि अबे जे रान खे हथ लाइण जी इजाज़त न आहे जेका ओघड़ आहे दुन खां वठी गोॾनि ताईं न्याणी पंहिंजे पीउ खे भली ख़िदमत करे मथे खे ज़ोर ॾेई सघे थी बाक़ी इन जाइ खे हथ लाइण जी न्याणी खे बि इजाज़त न आहे सब खां वधीक ख़िदमत कनि था त उलमा देवबंद आलमनि खां वधीक NGOs आहे असांजे मदारिस में इन वक्त 30 लख शागिर्द पढ़नि था वो परवेज़ बदमाश उन भी मञो अक़वाम मुत्तहिदा में उन में भी इकरार कयो त जहिड़ी ख़िदमत मौलवी उलमा देवबंद पिया कनि पाकिस्तान में अहिड़ी केर भी कंहिंजी ख़िदमत नथो करे सघे 30 लख शागिर्द असांजे मदरसनि में पढ़ल पिया उन्हनि जी रहाश मुफ़्त तालीम मुफ़्त लटा कपड़ा मुफ़्त तेल साबुण मुफ़्त बिजलिन जा बिल गैसन जा बिल सब असांजे ज़िम्मे आहिनि आहे को दुनिया में काड़ी NGOs जेका 30 लख शागिर्दनि जी मुफ़्त में ख़िदमत करे उन्हनि खे क़ुरान मजीद जी तालीम ॾेई करे असां उन्हनि खे मंज़िल मक़सद ते पहुचायूं 20 साल तव्हांजो बच्चो असांजे मदरसे में पढ़ंदो आहे ॿुधायो वालिदैन जो घणो ख़र्चु कायदे को वठी नाज़रा ताईं नाज़रा को वठी हिफ़्ज़ को वठी आलिम 20 साल लगी था वञे अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे इहा तालीम ॾींदासीं इल्मु 2 क़िस्म आहे हिकिड़ो इल्मुल बतन ॿियो इल्मुल वही हिकिड़ो पेट जो इल्मु अथव ॿियो अल्लाह जो इल्मु हिकिड़ो पेट जो इल्मु अथव ॿियो अल्लाह जो इल्मु इल्मुल वही स्कूल ऐं कॉलेजनि में जेको इल्मु पढ़ायो पियो वञे इहो पेट जो इल्मु अथव प्राइमरी खां वठी हाई स्कूल खां वठी डिग्री कॉलेज खां वठी सिंध यूनिवर्सिटी लतीफ़ यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी खां वठी इस्लामाबाद यूनिवर्सिटी बर्तानिया जे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ताईं जेको भी इल्मु पढ़ायो थो वञे इहो पेट जो इल्मु अथव भली तव्हां वञो वञी शागिर्दनि खां पुछा कयो न्याणियुनि खां पुछा कयो त तव्हां छाजे लाइ पिया पढ़ो सभु चवंदा असांजे पेट जो मसइलो आहे असां डॉक्टर थींदासीं प्रोफेसर थींदासीं इंजीनियर थींदासीं पायलट थींदासीं बंगला ठहाराईंदासीं ज़मीनूं वठंदासीं ॿाहिरी दुनिया में वेंदासीं पैसो कमाईंदासीं सभिनी जो मक़सद पेट आहे ऐं मुंहिंजे नबी फरमायो इन्हनि जो पेट कोन भरबो पेट इन्हनि जो कोन भरबो हिकिड़ी वादी सोन जी मिले चवंदा ॿी वादी सोन जी मिले ॿी वादी सोन जी मिलंदी चवंदा टी वादी भी सोन जी मिले भली रोडन जा पत्थर खाई वञनि बल्कि भली नलका नालियूं खाई वञनि गरीबन मिस्कीनन यतीमन अंधन ऐं मंडन जा पैसा खाई वञनि भली इन्हनि भंगियुनि जा पैसा खाई वञनि पर इंशाअल्लाह इन्हनि जो पेट कोन भरबो मुंहिंजे नबी फरमायो इन्हनि जे पेट खे भरींदी त क़ब्र जी मिट्टी भरींदी भरियो आहे कंहिंजो पेट भला पने आकिल जो डॉक्टर चवे तो बस हाणे मां रिटायर भी थी वियो बंगला भी ठही विया ज़मीन भी थी वई पुटनि जे लाइ 7 पीढ़ियूं पिया खाईंदा हाणे मां फीस नथो वठां हाणे मुफ़्त में ग़रीबनि जो इलाज कबो कंदो जीअं कुरानो थींदो तीअं फीस वधाए भला हितों जे मिनिस्टरनि जो कंहिंजो पेट भरियो आहे 20 साल थी विया अथनि सदाईं मिनिस्टर रहिया खोड़ ठाहियो अथनि भला ज़रदारी साहब जो पेट भरियो आहे तव्हांखे हिकिड़ो पुटु आहे खोड़ मिल्कियत आहे कोन भरबो पेट इन्हनि जे पेट खे भरींदी त क़ब्र जी मिट्टी भरींदी इहो इल्मुल बतन आहे पर इन्हनि मदरसनि में
असांजे बच्चन न्यागल के जेको इल्म पढ़ायो तो वने इनके इल्मुल वही चइबो आ। अल्लाह जो इल्म मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्म ऐं भली तव्हां वञो मदरसे में गरीब मिस्कीन बच्चा यतीम बच्चा पढ़ल पिया न्याणियूं पढ़ल पियूं तव्हां भली उन्हनि खां पुछा कयो सर्वे कयो हिक हिक खां अकेला में पुछा कयो पुट तू छाजे ला तो पढ़ी जेकर हिकड़ो भी तालिब तव्हां के ये चई वने त मां दुनिया जे ला तो पढ़ा मां पैसे जे ला तो पढ़ा त जेका चोर जी सज़ा वा असांजी सज़ा खुदा जी ज़ात जो कसम जंहिं भी तालिब खां पुछा कंदो वो तव्हां के इहो ई जवाब दींदो मां अल्लाह जी रज़ा जे ला तो पढ़ा मां आलिम ऐं हाफ़िज़ थींदुसि मां दीन जी ख़िदमत कंदुसि क़ुरान जी ख़िदमत बका इन इल्म के हू इल्म तेस ताईं जेस ताईं जेरा हो मरण खां पोइ जो डॉक्टर हूंदो बस मरण खां पोइ जो मिनिस्टर वज़ीर हूंदो इहो सरदार मिट्टीअ में हलो ईंदो जो गरीब मिट्टी पर ही जेके मदरसे में असांजा बच्चा असां जूं न्याणियूं पढ़ल पियूं आलिम हाफ़िज़ पिया थियनि ये हिते पन्ने आकिल में तॾहिं बि हाफ़िज़ ऐं आलिम कराची विया तॾहिं बि हाफ़िज़ ऐं आलिम मक्के मदीने विया तॾहिं बि हाफ़िज़ ऐं आलिम ज़िंदा तॾहिं बि हाफ़िज़ ऐं आलिम पर मुंहिंजे नबी फरमायो मरी वेंदा क़ब्र में बि हाफ़िज़ ऐं आलिम हूंदा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो क़ब्र मां उथंदा उते भी हाफिज हूंदा आलिम हूंदा रब फरमाइंदुसि इक़रा वरतक ओ कुरान जा हाफिज जे दुनिया में तो 30 सिपारा उस्ताद के याद पढ़ी बुधाया रमजान में मुसल्ले ते जमात के 30 सिपारा तो याद पढ़ी बुधाया इक़रा वरतक अजमा रब के भी याद कुरान मजीद पढ़ंदो बुधाइंदो वन जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वन कुरान पढ़ंदो वन जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वन जिथे आखिरी आयत पहुचे कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास उते तुझी जाए थे जन्नतुल फिरदौस में जिथे नबी रसूल रहल पिया मां रब तुझी जाए उते नबी नहीं रसूल जे भरसां तैयार कराई ऐं उते बगड़ पिया तैयार थियनि कुरान जी तालीम न हूंदनि अल्लाह जी तालीम न हूंदनि बगड़ थी कराची में जना हॉस्पिटल में हिकिड़ी न्याणी पंहिंजे कुराड़े पीउ खे अस्पताल में वठी आई दिल जो सीरियस मरीज़ हुजे डॉक्टरनि चयो 2 महीना दाख़िला न मिलंदी हुन चयो 2 महीना मुंहिंजो पीउ केरु थो चवे ज़िंदा हा केरु हिन जी ख़िदमत कंदो केरु केसि ताईं ज़िंदा रहंदो आख़िर के ज़ालिम हुनखे चयो त हिकिड़ी राति असां सां गॾु गुज़ार त सुभाणे तुंहिंजे पीउ खे दाख़िल था कयूं हाणे मां तव्हां खां पुछां थो इनखे तव्हां डॉक्टर चवंदो या बगड़ हैदराबाद नवाब शाह जी नर्स जो तव्हां रोई बयान ॾिनई त असां पंहिंजे गिचीअ में रवा विझी करे पखर में छो पियूं फाह खाऊं कॾहिं असां खां पुछो बि अथव हिते असांखे दाख़िला तॾहिं मिलंदी आहे ड्यूटी ते असां तॾहिं लॻंदियूं असांखे पघार बि तॾहिं मिलंदी आहे जॾहिं असांजी इज़त सां खेॾियो ईंदो आहे यूनिवर्सिटी जूं न्याणियूं रोई करे बयान पियूं ॾियनि त असांखे पास तॾहिं कयो वेंदो आहे मार्कूं ऐं नंबर तॾहिं ॾिना वेंदा आहिनि जॾहिं असांजी इज़त सां खेॾियो ईंदो आहे बगड़ पिया तैयार थियनि जेकॾहिं चाहियो था त असांजा बच्चा सही इंसान बणजनि त उन्हनि खे अल्लाह जी तालीम मोहम्मद मुस्तफ़ा वारी तालीम पढ़ायो ठीक है असांखे डॉक्टरनि जी ज़रूरत आहे इंजीनियरनि जी पायलटनि जी असांखे ज़रूरत आहे पर उन्हनि खे क़ुरान जी तालीम हूंदी त हया ईंदी तव्हां ॾिठो हिंदुस्तान में हिकिड़ी न्याणी यूनिवर्सिटी जे माहौल में आई चोबाज़ कुत्ता ई बगड़ हुनजे आॾो फिरी आहे त इहो बुरको लाइ इन पर्दे खे लाइ हुन न्याणी उन्हनि खे जवाब में चयो हीउ बुरको असांजे पीउ जो न आहे उस्ताद ऐं मुर्शिद जो बुरको न आहे हीउ मोहम्मद मुस्तफ़ा असांखे बुरको ॾिनो आहे मथे खां वठी पेरनि ताईं मूंखे गबा गबा करे छॾियो पर मां मोहम्मद मुस्तफ़ा जे पर्दे जी बेरुमती न कंदसि हालांकि हिन वटि थोरी क़ुरान जी तालीम हुई इहो पढ़ियो ई त हीउ बुरको इस्लाम वारो बुरको आहे त हया आयुसि
जेके न्याणी बिना बुरके जे मुंह उगाड़े पे करे पे घुमन इन वटि क़ुरान जी तालीम ना है मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम ना है इंशाअल्लाह थोड़ी तालीम हूंदन त ज़रूर हया आई सही तो चवाया गलत अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला तवाई असांजे बच्चन ऐं न्याणियुनि खे इहा दौलत नसीब फरमाए क़ुरान वारी दौलत बोलू चवा निशा अचो बा सैयद सैयद असां सैयदनि जी हुई ख़िदमत कंदा आहियूं हीअ त मुंहुं आहे त सैयद ॿियो ग़रीब सैयद हिकिड़ो गज़ल चवंदा चांडे साहिब जो